बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ग़रक़ माना ग़ुलाम रसूल कमराणीअ जो शॉर्ट फॉर्म आहे ऐं माना आहे कंहिं शइ जी गहराई में वञण जी आहे मुस्तग़रक़ आलिम इन ॻाल्हि में माण्हू मथां छिरक भरनि इहो तख़ल्लुस बि आहे। गुज़ारिश आहे त मां हिते ईंदो रहियो आहियां, साईं जे प्रोग्रामनि में शरीक थींदो रहियो आहियां ऐं तक़रीरूं बि कयूं अथऊं, काफ़ी कलाकनि जा कलाक बि तक़रीरूं कयूं अथऊं। पर हिते जेको माहौल आहे कुझु सियासी बणिजी वियो आहे, पर जीअं त मुंहिंजी पोस्टिंग सरकारी बि रही, पर उन खां अॻु में सभु कोटड़ी जा दोस्त गवाह आहिनि त जंहिं रुख ॾे जंहिंखे तनक़ीद जो निशानो बनायो वियो आहे उन जो बुनियादु मूं विधो, मेन चौक ते मूं तकीर कई ऐं इन बहाने मुंहिंजे वॾे भाउ बि मूंखे कुट बि कढी हुई। बहरहाल तबलीगी अंदाज़ में असांजो कमु जारी आहे। जेके बि आहिनि दोस्त उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कंदो रहंदो आहियां, या अलाह कंदो त तब्दीली ईंदी कान पर अची चुकी आहे। मां ॾाढी ख़ुशी थी साली मोहम्मद ब्रह्माणी साहिबु जीअं ई क़दम रखियो हो, पर उन खां बि काफ़ी कुझु महीना अॻु में मां ऐं दिलदार जामरी ॿिया दोस्त विया हुआसीं, साईंअ खे बि हिमत अफ़ज़ाई हिमत ॾियारीसीं त साईं अॻियां अचो, साईं यकीन ॾियारियो त अनक़रीब मां अॻियां ईंदुसि। इहो बि असांखे एज़ाज़ आहे त साईं जो असांजूं महिरबानियूं रहियूं। कोटड़ी शहर में डॉक्टर सिकंदर शोरो साहिबु तमामु हिमत कई आहे, अॻियां वधिया आहिनि, पर इन सॼे मजमूए में मूं ॾिठो साईं चंगेज़ साहिबु जेको आहे त तमामु हिमत जो किरदारु अदा कयो ऐं अॻ में निकिरंदा हुआ, ॻाल्हाईंदा हुआ त माण्हू छिरकंदा हुआ, पर अॼु मूंखे ख़ुशी थी रही आहे त पाण अचनि था त सभु उनखे ख़ुशीअ सां ॿुधनि था। मां ॿियो वधीक कुझु कोन चवंदुसि, साईं डॉक्टर साहिबु ॻाल्हाईंदो, मां पंहिंजो ई हिकिड़ो शेर अर्ज़ु कंदुसि त इश्क हुस्न जा जॾहिं सिलसिला वधी विया, मसइलनि मथां वरी मसइला वधी विया, पिरतई प्यार जे राह ते रुकावटूं हर क़दम ॾिसी ॾिसी हौसला वधी विया। वाह साईं वाह।